दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों छा हालनि, उमेद ख़ुशि हूंदा। दोस्तों अॼु दिलि चयो त तव्हां सां हिकु अदिया नरगिस महमूदी जेकी ईरान जी अदिया आहे, अॼु उनखे दुनिया में नोबल इनाम मिलियो आहे। ऐं खेसि नोबल इनाम मिलियो आहे खेसि तॾहिं जॾहिं हूअ जेल में जाए। वरी ॻाल्हि इहा आहे त खेसि नोबल इनाम उन वक़्तु मिलियो आहे जॾहिं हूअ जेल में जाए। ऐं खेसि 13 भेरा गिरफ़्तार किया वियो आहे, 5 भेरा सज़ा ॾिनी वई। उन सज़ा में 31 साल जेल ऐं 154 कोड़ा शामिल हुआ। 1990 में नरगिस फिज़िक्स जी शागिर्दणी हुई, पोइ बैदि में इंजीनियरिंग थी ऐं खेसि पहिरियों भेरो 2011 में गिरफ़्तार कियो वियो। 51 सालनि जी उमिरि में हीअ बहादुर औरत अॼु कल्ह तेहरान जे बदनाम ज़माना जेल में 10 सालनि जे ॿुधायल सज़ा जो क़ैद काटे रही आहे। हिन ते इल्ज़ाम आहे त हुकूमत ख़िलाफ़ु प्रोगंडा कंदी आहे। हुकूमत ख़िलाफ़ु प्रोगंडा कंदी आहे। नरगिस ईरान जी औरत आहे जंहिंखे अमन जो नोबल उन वक़्तु ॾिनो वियो आहे। गॾो गॾु हूअ दुनिया जे इन्हनि 5 माण्हुनि मां हिकु बि आहे जिन खे एवॉर्ड उन वक़्तु मिली रहियो आहे जॾहिं हूअ जेल में बंदि आहे। नोबल इनाम में खेसि इनाम में हिकु सोन जो मेडल, $1 मिलियन कैश शामिल ॾिना विया आहिनि। ऐं ईरान जी इंतहाई बहादुर लेडी आहे इहा। हिन जे ज़रूरतुनि खे सलाम। दिलि चयो तव्हां सां इहा ॻाल्हि शेयर कयां। उमेद तव्हां हिन वीडियो खे वक़्तु शेयर कंदो।